पीपीपी ज़िले हैदराबाद वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे हैदराबाद वारे दौरे खे नाकाम दौरो ऐं ऐलाननि खे सखणा ऐलान करार ॾेई छॾियो। पीपी ज़िले हैदराबाद जी नई चूंडियल क़यादत जो चवणु आहे त हैदराबाद में वज़ीर आज़म जे ऐलाननि ते ताड़ियूं वॼाईंदड़ मुतहदा जा मेंबर, मेयर, डिप्टी मेयर, MNAs ऐं MPAs मुतहदा बानीअ जो ॾंडे जे ज़ोर ते हासिल कयल मैंडेट वापसि करे इस्तीफ़ाऊं ॾियनि ऐं ॿीहर इलेक्शन विढ़ी ॾेखारीनि त खेनि ख़बर पइजी वेंदी। पीपी अॻुवाणनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ हैदराबाद अची शहर जे तरक़ीअ लाइ ऐलान कया, पर उहे माज़ीअ जे ऐलाननि जीअं ऐलान ई रहिजी वेंदा, जिन ते कॾहिं बि अमल न थींदो। हैदराबाद एयरपोर्ट खे पीपीए जे गुज़िरियल हुकूमत बहाल कयो ऐं नवाज़ शरीफ़ इक़्तिदार में अचणु शर्त ई उनखे बंदि करे छॾियो ऐं हाणे उन एयरपोर्ट खे बैन अल-अक़वामी एयरपोर्ट ठाहिण जूं ॻाल्हियूं करे अवाम खे लालीपॉप ॾेई रहियो आहे। हिननि चयो त हैदराबाद सिंध जी दिलि ऐं सक़ाफ़ती राजधानीअ वारो शहरु आहे। हीउ शहरु काल्ह बि पीपीए जो गढ़ हो ऐं अॼु बि क़िलो आहे ऐं सुभाणे बि रहंदो। 30 सालनि खां वठी MQM वारा हर हुकूमत जो हिसो रहिया ऐं हैदराबाद जो बलदियाती निज़ाम बि 30 सालनि खां संदनि हवाले हो, पर शहर खे रुगो खंडर रोड रस्तनि, ख़राब ड्रेनेज सिस्टम खां सवाइ कुझु बि न मिली सघियो। पीपी ज़िले हैदराबाद जे सदर सगीर कुरैशीअ चयो त पीपीए ते तरक़ियाती कम न कराइण जा इल्ज़ाम हणंदड़नि तरक़ीअ जे नाले ते मेगा करप्शन कई। हाणे उन्हनि जो पीछो न छॾियो वेंदो, संदन रस्ता रोक करे पाईअ जो हिसाब वरितो वेंदो। कैमरामैन हसीब रिंद सां गॾु गुलाम फरीद लाखो, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।